जी अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोराब सूमरो ऐं हिन वक़्तु अमेरिका में मौजूदु आहियूं। फरमान अली असां सां गॾु आहे, तमामु ज़बरदस्त सेंचुरी 21 ते हिते कमु कनि पिया। हिनजी पंहिंजी फर्म आहे, कंपनी जंहिंमें रियल एस्टेट जो कमु बि कनि पिया। गुज़िरियल पॉडकास्ट जेके असां तव्हांखे ॾेखारियासीं, ॿुधायासीं भई उन जे बारे में दोस्तनि तमामु घणा कमेंट्स कया, उन्हनि जी वॾी महिरबानी। ऐं ॾाढी ख़ुशी थी इहो ॾिसी करे त असांजा हाणे जेके दोस्त आहिनि उहे कारोबार तरफ़ बि अचनि पिया, उन जे बारे में सोचनि पिया। पर उहे हिते अचनि कीअं, इहो वॾो इशू आहे त अमेरिका में पहुचजे कीअं। सो हिकु तव्हां पहिरें एपिसोड में ॿुधायो, मुंहिंजे ख़्याल में त को 300-400 क़िस्म आहिनि वीज़ा जा। जी हाँ मुख़्तलिफ़ वीज़ा हिते थियनि था, त उहे ॿिया कहिड़ा कहिड़ा वीज़ा आहिनि जंहिंजे ज़रिए माण्हू हिते अची सघनि था? मोस्ट कॉमन जेके आहिनि जंहिंमें असांजा माण्हू ईंदा आहिनि, हिकिड़ो त H1B वीज़ा ॿुधो हूंदो, जंहिं ते ताज़ो ई ट्रम्प $1 लख जो इहो फीस सही आहे, पर उन में इंडियन जाम थो अचे। असांजा माण्हू जेके कॉमन वीज़ा अचनि था, ख़ासि करे स्टूडेंट वीज़ा ते अचनि था, B1 B2 ते अचनि था, उनजी नॉर्मली सभिनी खे ख़बर आहे। E2 वीज़ा ते अचनि था, ऐं उन खां अलावा EB2 NIW जो ॾाढो सुठो प्रोग्राम आहे, हिन में घटि माण्हुनि खे हिनजी ख़बर आहे, उन ते अचनि था। EB5 हिकिड़ो ॾाढो सुठो ग्रीन कार्ड, डायरेक्ट ग्रीन कार्ड आहे, उन ते बि माण्हू अचनि था। पर माण्हुनि खे छा आहे, असांजे माण्हुनि खे अवेयरनेस घटि आहे हिन वीज़ाज़ जी। उहे हिन वीज़ा जे बारे में ॿुधनि था त उन्हनि खे इहो त यार असां शायदि क्वालिफाई न करे सघूं, पर ॾाढा सिंपल ऐं आसान वीज़ा ईंदी आहे। जी बिल्कुलु। ॿियो हुन में ईअं बि त आहे न, जेकॾहिं हिकिड़ो वीज़ा नथो लॻे, को मसइलो थिए थो या तव्हां मुतमइन नथा करे सघो वीज़ा ऑफिसर खे, त कंहिं ॿिए वीज़ा जे लाइ अप्लाई करे सघो था? जी करे सघो था, बिल्कुलु। पर मां सम्झां थो त अगरि जेकॾहिं तव्हां पंहिंजी प्रॉपर पंहिंजो जेकॾहिं गाइडलाइन सां या पंहिंजी प्रॉपर तव्हांखे केरु अगरि सुठी तरह गाइड करे तव्हांजी फील्ड जे हवाले सां, त तव्हां डायरेक्ट ई अगरि पंहिंजी फील्ड जे हिसाब सां या को सुठो वीज़ा सिलेक्ट करे अगरि उन तरफ़ कोशिशि करियो त तव्हां डायरेक्ट अची वेंदो। अच्छा, हाणे तव्हांजी हिकिड़ी वीडियो ॾिठी हुई जंहिंमें तव्हां लैपटॉप जे बिज़नेस जे बारे में ॿुधायो हुयो। जी हा। त हिते अमेरिका में माण्हू जेके लैपटॉप इस्तेमालु कंदा आहिनि, थोरो घणो पुराणो थी वेंदो आहे या 6 महीना साल हलाए करे, छो जो हीअ फील्ड अहिड़ी आहे, हिन में जिदत ईंदी थी वञे ॾींहों ॾींहुं, ऐं नवां सॉफ्टवेयर अचनि था, नवां लैपटॉप अचनि था, त माण्हू उहे लैपटॉप हितां वरी सेल कनि था। त तव्हां उहो वीडियो में ॿुधायो हुयो त UAE में उनजी सुठी मार्केट आहे, वरी उतां खां ॿियनि मुल्कनि ॾे वञनि था। जेकॾहिं उहो कोई कारोबार करणु चाहे हिते माण्हू लैपटॉप जो, त उन में केतिरी इन्वेस्टमेंट आहे ऐं उन में केतिरो पोइ प्रॉफिट थींदो? त ॾिसो, अगरि हिन कारोबार जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां थो, ॾाढो सुठो कारोबार आहे ऐं ॾाढो सुठो प्रॉफिटेबल कारोबार आहे, ऐं ॾाढे घटि अरसे में आहे। छो जो तव्हां जेको कंटेनर हितां भरे मोकिलियो था, उहो 45 ॾींहं खां 60 ॾींहंनि जे अंदरि उते पहुची थो वञे। अगरि तव्हां 3 कंटेनर पंहिंजा तव्हां साइकिल ठाहियो त हर 15 ॾींहं तव्हांजो कंटेनर निकिरे, त हर 15 ॾींहं तव्हांखे प्रॉफिट आहे। बेसिकली इहो थींदो छा आहे त ॾिसो, थोरा तव्हां पाण हिते ॾिसो था, हिते अमेरिका में ईअं थींदो आहे त जेके स्टूडेंट्स यूनिवर्सिटीज़ में या स्कूल में पढ़नि था, त सभिनीनि खे गवर्नमेंट लैपटॉप ॾींदी आहे, ऐं हर साल उन्हनि खे नयो ॾींदी आहे। अच्छा, त हुननि जा पुराणा हुननि खां वठी फ्री में? यस। ऐं उन खां पोइ जेके हिते माण्हू इहा टेक्नोलॉजी या मोबाइल फ़ोन या जीअं तव्हां चयो त जीअं टेक्नोलॉजी आउटडेटेड थिए थी, त माण्हू नए खां नई जी तरफ़ वञनि था। त उहे छा आहिनि, उहे जेके बि यूज़ड मोबाइल फ़ोन्स आहिनि, उहे पोइ हिकिड़ियूं फर्म्स हूंदियूं आहिनि जंहिंखे चवंदा आहिनि IT एसिड डिस्पोजिशन कंपनीज़ या रिसाइकलर, जेके असां पंहिंजे हुन में चऊं। बेसिकली छा आहे त अमेरिका में रिसाइकलिंग जो ख़र्चो एतिरो थो अचे त अगरि हुनखे हिते रिसाइकलिंग कनि था, उहो महांगो कॉस्ट कंदो आहे। त उन खां बहितर आहे त हुनखे मोकिले छॾींदा आहिनि ॿाहिरि, उहो हुननि खे घटि कॉस्ट कंदो आहे। त जेके बि हिते इहे शयूं गॾु थियनि थियूं, एंड ऑफ द डे, या मिसाल इन सां गॾु ऐं एड कंदो आहे त जेके होम अप्लायंसिस आहिनि, टीवियूं, फ्रिज या इहे जेके शयूं आहिनि, इहे बि तव्हां ॾिसंदो वॉलमार्ट वग़ैरह ते तव्हां ईंदो, थोरी पुराणी थींदी आहे, माण्हू रिटर्न करे छॾींदा आहिनि, उहा रिटर्न थी वापसी ठही करे नयूं हूंदियूं आहिनि। या का आउटडेटेड शइ थींदी आहे, उहो खेप ई। मां तव्हांखे वॾी मज़े जी ॻाल्हि ॿुधाईंदो आहे, हिते अगरि तव्हां जेको घर में फ्रिज या टीवी ख़राबु थिए थो, त तव्हांखे हुनजे खणाइण जा बि पैसा ॾियणा पवनि था। हा, ठाराइण जा अलॻि। ठाराईंदो ॾिसो टाइम लॻंदो न, ठाराइण जा $200 लॻंदा तव्हांखे, ऐं जेकर तव्हां नओं वठो था त उहो एतिरो $200 जो आहे। इन करे माण्हू मार्क्स ॾिठो आहे, रोडनि रस्तनि ते रखी था अचनि शयूं। जी 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 बिल्कुलु, छो जो उहे खणाईंदा उन्हनि खे खणण जा। पोइ हिते उहे रिसाइकलर छा था कनि, उन्हनि माण्हुनि जी उहे शयूं खणनि था, उन्हनि खां पैसा था वठनि। अच्छा, माना खणण जा। यस, ऐं उहो मोकिलीनि था त वरी उन्हनि खे खपाए पैसा था कमाइनि। माना सिंधीअ में जीअं पाक आहे, लॾ बि ॾे, लॾाणी बि ॾे, उहे ॾियनि था माण्हू, उहे बि ॾियनि था। त उहे छा थो थिए, बेसिकली पोइ रिसाइकलर्स वटि जमा थियनि था, पोइ उहो हू था कंटेनर भरे मोकिलीनि था। हाणे कंटेनर ईअं आहे त अमूमन जेका प्रैक्टिस आहे माण्हुनि जी, त उन कंटेनर खे अधु हू लैपटॉप्स भरींदा आहिनि, अधु में बाक़ी हू स्क्रैप जो माल भरींदा आहिनि। छो जो अगरि पूरो लैपटॉप भरनि था त कंटेनर महांगो थी ईंदो, लैपटॉप जी छो घटि जॻह थो विलारे। पोइ माण्हुनि जो अधु लैपटॉप भरींदा आहिनि, अधु स्क्रैप जेका भरींदा आहिनि, उहा स्क्रैप जेका आहे उहा हुननि जे सम्झो रस्ते जो ख़र्चो कढी वेंदी आहे, शिपिंग कॉस्ट हुन मां निकिरी वेंदी आहे। अच्छा, यस। माना उहे जेके ख़राब लैपटॉप हूंदा आहिनि, थोरा घणा स्क्रीन कंहिंजी भॻल हुजे, अच्छा उहे स्क्रैप में हलिया वेंदा आहिनि। हा, न न, लैपटॉप त अलॻि, ॿियूं शयूं, लैपटॉप सां गॾु ॿियो स्क्रैप भरींदा आहिनि, त ॿियो स्क्रैप वञे थो न, जंग खोड़ वञे थो। पोइ जीअं इहो शारजा में पहुचे थो, त तव्हां यकीन कंदो, तव्हां शारजा जी हिते मार्केट्स में ई ॾिसो, 45 ॾींहंनि खां या 60 ॾींहंनि खां पोइ जीअं शारजा में इहो पहुचे थो, त उन बंदि थियल कंटेनर जूं ॿोलियूं लॻंदियूं अथव।
माना जेको आहे जिते आहे जी बुनियाद ते जी असांखे इन में हिते असां हिनजे हुन में चवंदा आहियूं त एज़ इज़ यानी जीअं आहे ईअं ई ॾींदुसि त उन बंदि थियल ते ॿोलियूं लॻंदियूं आहिनि त हितां नॉर्मली तव्हां कंटेनर अगरि भरियो न तव्हांजो 50,000 ताईं कंटेनर थी थो वञे $50,000 जो जी ऐं उहो उते लही ऐं तव्हां खपायो मतिलबु सिर्फ़ु लथो ऐं तव्हां कुझु बि न कयो लही उते तव्हां पोर्ट ते खपाए छॾियो तव्हांखे 12-15,000 20,000 ॾियारे थो वञे कंटेनर ते उन्हनि खे इहो चवणो हूंदो हाणे सोन निकिरे चांदी निकिरे इहो उते प्रैक्टिस ई आई आहे तव्हां उते शारजा में वेंदव उते प्रैक्टिस ई आई आहे जीअं उते उहे शारजा में उहे पहुचनि था त उतां खां हिकिड़ो वरी ॿियो नओं बिज़नेस शुरू थो थिए हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके उहे शारजा छो हर माण्हू जो हेॾां एक्सेस कोन्हे न अमेरिका में त उहे उते अची उहे बंदि कंटेनर वठनि था उन्हनि जो कारोबार वरी उतां खां शुरू थिए थो त उहे कंटेनर उहे खोलींदा आहिनि उन्हनि खे सॉर्टिंग थींदी आहे सुठा जेके लैपटॉप्स हूंदा आहिनि उहे डायरेक्ट खणी मार्केट में हलिया वेंदा आहिनि जेके रिपेयर थियण वारा हूंदा आहिनि उते वॾी इलेक्ट्रॉनिक्स जी मार्केट आहे उहे या रिपेयर जेके वरी नए मॉडल जा बि हूंदा आहिनि थोरा घणा त उहे सुठी कंडीशन में हूंदा आहिनि उहे त डायरेक्ट मार्केट में वेंदा आहिनि न खपण हा उहे सॉर्टिंग कंदा आहिनि उते ई जेके असां सिंधी में छांटी चऊं छांटी कंदा आहिनि हा त उन खां पोइ जेके रिपेयर थियण वारा हूंदा आहिनि उहे रिपेयर थी करे मार्केट में वेंदा आहिनि हिकिड़ो जंक हूंदो आहे उहो वरी अञा बि उन मां बि इहो न आहे त उहो कचिरो उछलाए छॾींदा आहिनि उन मां पोइ उनखे ॻारे करे उन मां प्लास्टिक आहे बाक़ी जेके उन में धातु इस्तेमालु थियनि था उहे खणंदा आहिनि उतां खां पोइ वरी हिकिड़ा ॿिया माण्हू अचनि था जेके उहे लैपटॉप परचेज करे साउथ अफ्रीका तव्हांजे अफ्रीकन जूं जेके बि कंट्रीज़ आहिनि पाकिस्तान में तव्हां वञो केॾी मार्केट आहे कराची में इहे सभु हितां पिया वञनि न यूएस कैनेडा मां पिया वञनि त उते उहे वरी पोइ इहो माना हाणे फर्ज़ु करियो जेको हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जंहिं वटि इहो पूरो चैनल आहे यूएस खां वठी उहो इंड ताईं त उनखे त माना डबल ट्रिपल फ़ाइदो आहे पर जेको हितां खणी सिर्फ़ु शारजा कमाए खपाए हथु पंहिंजो कढी थो वञे या उतां वठी अॻिते कढी थो वञे त इहे सभु शयूं हितां शुरू थियूं थियनि त उहा उन वीडियो में बि इहो ॿुधायो त जेके यूएई में असांजा माण्हू वेठा आहिनि खोड़ उते दोस्त मिली आया आहिनि जेके पार्ट टाइम हूअ पंहिंजी जॉब कंदा आहिनि पार्ट टाइम छा कंदा आहिनि हिकिड़ी गाॾी नंढड़ी वठंदा आहिनि ठाराईंदा आहिनि पोइ वरी उहा पई ठहंदी आहे वरी हफ़्ते खां पोइ खपाईंदा आहिनि ईअं ई हू गाॾियुनि जो लैपटॉप्स जो बेसिकली मुंहिंजो हिन में मक़सदु इहो आहे सभु कुझु चवण जो त असांजे माण्हुनि खे कारोबार ॾांहुं अचिणो पवंदो छो जो असांजे माण्हुनि ते असांजा माण्हू हितां जे माण्हुनि वांगुरु न आहिनि हुन ते ज़िमेदारियूं आहिनि पूरे घरनि जूं माना ई तव्हां मिसाल वठो त अगरि कराची असां जेको माण्हू कमाड़ींदो आहे त पोइ सॼे ॻोठ खे आसिरो थींदो आहे त असांजो हिकिड़ो माण्हू कराची त ईअं असांजो जेको सिंधी माण्हू आहे उहो कारोबार जी तरफ़ जेको जेतिरो वधीक ईंदो उहो ओतिरो वधीक माण्हुनि जी कफ़ालत करे सघंदो ॿियनि खे हेॾां छिके सघंदो बेसिकली हिन जो मक़सदु अवेयरनेस इहो आहे न तव्हांजी ॻाल्हि सही आहे त अमेरिका में घटि माण्हुनि जो एक्सेस आहे पर असां हिन वीडियो जे ज़रिए उन्हनि खे इहो एक्सेस ॾियूं था त तव्हां असां कॉन्टेक्ट करे सघो था हूअं बि चवंदा आहिनि त हिक ॿिए जी कमु अचिजे जीअं ही मां ॾिठो सवेरे तव्हां वटि पियो हिकिड़ो शो पीस त हिन में हिकिड़ो माण्हू आहे जेको ॿिए खे हथु ॾेई करे मथे चाढ़े थो छिके करे थो मैसेज आहे त ॾाढो सुठो लॻो मूंखे इहो मां चयो त रखूं हुन में माण्हुनि खे ॿुधायूं त असां बि इहो ई कमु पिया कयूं त हथु ॾेई करे कंहिं माण्हूअ खे मथे खणूं था ऐं कोशिशि कयूं था त असांजे जेके सिंधी माण्हू आहिनि उहे वापार तरफ़ अचनि यानी पूरी दुनिया में वापार थिए पियो सिंधी माण्हू कनि पिया ऐं यूएई में त ख़ासि तौर ते इहो लैपटॉप जो त वॾो कारोबार जी बिल्कुलु आहे लैपटॉप जो आहे गाॾियुनि जो आहे चांवरनि जो कारोबार ॾाढो सुठो आहे माण्हू खोड़ चांवर मोकिलियो त हिकिड़ो एपिसोड ठाहे सघे थो उन ते वरी पोइ नेक्स्ट एपिसोड में तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त दोस्तो फरमान अली साहिबु असां सां गॾु मौजूदु आहे ॿिया कहिड़ा कहिड़ा कारोबार तव्हां करे सघो था जंहिंमें तव्हांजी स्पेशलिटी आहे ऐं तव्हांजो शौक़ु बि आहे उहो कारोबार करण जो उनजे बारे में बि असां खां पुछी सघो था कमेंट्स में ॿुधाए सघो था ऐं पंहिंजा तजुर्बा बि शेयर करे सघो था त तव्हां कहिड़ो कारोबार कयो हो उन में कहिड़ो नुक़सानु थियो या फ़ाइदो थियो उहो बि असांखे ज़रूरु ॿुधाइजो कमेंट्स में ईंदड़ पॉडकास्ट ताईं मूंखे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़